खैर जिसरड़ी खैर हुजे अब का भी मुश्किल गाल नाही हवेली जा सब ॿाहिरियां तरफ बंद आहिनि मिरुअ जो सॼो ख्याल इन अॻिए गेट में आ अंदर नसीबा तुंहिंजे इंतज़ार में हूंदी वधीक आबा तुंहिंजा भाग तुंहिंजा नसीब खटाइनि ठीक है चाची अल्लाह भली कंदो तू दुआ कजाए अबा अल्लाह जी दुआ थी अल्लाह ने गहबान थई रब सणाई कंदो हुन मासूम जी भी जान रब बचाईंदो पोजीशन किया है मुजीब मोर्चन का हटन ही कोन था रे सर बाकी जेकर हुकुम कयो त चइनी तरफन खां फिरी अचूं जे पुलिस जी मदद का सवाइ असां घेरो कयो त नुक़सान वॾो थींदो मुजीब रे सर अज रात मां हुनन जे चारई तरफ हमराह फिराए तो वेहारिया सुबह जो तव्हां पुलिस के घुरायो विच में फासाए कयूं था पूरो छा थो समझी त असां जे घेरे में अची वेंदा टिन तरफन खां मां हुनन के काबू करे वठंदुस हुनन जे भजण जी वाट रहंदी गोठ तरफ जे ओॾां पुलिस अची वञे त पोइ भाऊ वारा हथी काथी वेंदा पोइ हथ ॾियनि या ज़िंदगीअ तां हथ धोइनि पोइ वञ रात जी ऊंदाई में चइनी तरफन खां हमराहन के अहिड़े नमूने तां विहारे छॾ जो सुबह जो पुलिस के घुराया त चुरण जी उन्हनि खे मोहलत भी न मिले रे सर तव्हां पुलिस के फोन करे छॾियो मां हुनन जे चइनी तरफन खां ॼार थो विछायां जेतिरा फतकंदा ओतिरा ई फासंदा पोइ वञ मुजीब पंहिंजो कम पक्को कर सिजो उभरण सां ई पुलिस अची वेंदी सुभाणे मुझी जिंदगी जो हसीन डी हुंदो सालन का मुझे मन में सजायल ख्वाब पूरा थींदा केर तो चए त ख्वाब हकीकत जो रूप नाहिन वठंदा
मां ॿुधाईंदुसि त मूसा ख़ान पंहिंजे ख्वाबनि खे हक़ीक़त जो रूप ॾियणु ॼाणे थो।
अचर ना है पोतो अदा निंड अची वई बस चवे तो उथारे जास न छॾीस आराम करण दीस अख खुलियस तो पाणे वापस अची वेंदो ठीक है अदा होशियारी सां भी ठीक है छाती समझी नसीबा की मां ये छॾे ॾींदुस हाणे हिन हवेली में नसीबा जो लाश ईंदो नसीबा जी कब्र में जेकॾहिं तोखे ज़िंदा न दफ़नायम त मुंहिंजो नालो मूसा खान नाहे मूसा खान नाहे